पनुआकिल ऐं भर पासे में चोरियूं ऐं फुरियूं रोज़ जो मामूल बणियल। गुज़िरियल पनुआकिल जे मेन रोड ते क़ाइम मोटरसाइकिल जे शोरूम जा ताला चोर कैंची सां कटे 8 मोटरसाइकिलूं खणी फरार थी विया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआकिल मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी नाइला, अव्हांखे ॿुधायूं पिया त पनुआकिल जे अहम रोड शाही बाज़ार बैजी रोड तां जिते नेशनल बैंक पिणु क़ाइमु आहे, उन जी भर में प्रिंस ऑटोज़ जा राति जे पहर में हथियार बंदनि ताला टोड़े उन मोटरसाइकिलनि जे शोरूम मां नए मॉडल जूं CD मोटरसाइकिलूं 125 ऐं ॿियूं मोटरसाइकिलूं जंहिंजो तइदादु 8 आहे चोराए ऐं ॿियो क़ीमती सामान चोराए हथियारबंद फ़रार थी विया आहिनि। ऐं अहिड़े इतलाह मिलण बैदि SHO पनुआकिल शहाबुद्दीन कोलाची पुलिस पार्टी सां गॾु प्रिंस ऑटोज़ वटि पहुची उन वाक़े जा तफ़सील वरिता आहिनि ऐं हुन चयो त चोरनि खे कंहिं बि क़ीमत ते माफ़ न कबो ऐं उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई कबो। होॾां शहरनि पनुआकिल शहर में वधंदड़ चोरियुनि जे वारदातुनि ऐं अहिड़े एरिया मां जिते नेशनल बैंक समेत केतिरियूं बैंकूं क़ाइमु आहिनि। महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।